Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. फ्रांस में गुस्ताख खाका शाया करण खिलाफ पाकिस्तान में इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ्तो मल्हाइण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म इमरान ख़ान प्लान तैयार करण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर नूरुल हक़ क़ादरी पारां हफ्तो मल्हाइण लाइ पेश कयल तजवीज़ सां वज़ीर आज़म बि इत्तफ़ाक़ कयो। इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ्तो ईंदड़ जुमे ते 12 रबियुल अव्वल खां 19 रबियुल अव्वल ताईं मल्हायो वेंदो। सूबा बि वफ़ाक़ी सरकार जी हिदायतुनि ते इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हफ्तो मल्हाईंदा। पाकिस्तान में इस वायरस की दूसरी लहर बतदरीज शुरू हो चुकी है। कुछ पाबंदियों को सख्त करना नागुज़ीर होता नजर आ रहा है। चंद हफ्ते पहले दिन में 400-500 के करीब नए केसेस होते थे। इस वक्त इनकी तादाद हर रोज़ 700, 750 इस रेंज में आ चुकी है। इसके अलावा अमवात जो कोरोना के ज़रिए हो रही हैं उनमें भी इजाफा हुआ है। मुल्क में कोरोना वायरस की नई लहर शुरू, पाबंदियुनि में वाध जो इम्कान। सेहत बाबति वज़ीर आज़म के ख़ास मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना केसेस ऐं फ़ौतगियुनि में वाध मां ज़ाहिर थिए थो त कोरोना जी नई लहर शुरू थी वई आहे। मुस्बत केसेस जी शरह 2.5 खां 3% ताईं पहुची चुकी आहे, जंहिं सबबि कुछ पाबंदियुनि में सख़्ती करणु अणकर बणिजी वियो आहे। कारोबारी सरगर्मियुनि ऐं तक़रीबनि जे वक़्त में घटिताई लाइ मुशावरत जारी आहे। सूबनि सां मुशावरत खां पोइ पाबंदियुनि बाबति 1-2 ॾींहनि में वाज़े सिफ़ारिशूं साम्हूं अची वेंदियूं। मुल्क में हिकु ॾींहुं अंदरि कोरोना जा 773 नवां केसिस रिपोर्ट, वधीक 6 मरीज़ फौत। कणिक ऐं खंड जी घुर्ज जो वक़्त सिर पतो लॻाइण लाइ असराइतो तरीक़ो वाज़े कयो वञे। इम्पोर्ट थींदड़ कणिक जो मयार यकीनी बणायो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान हिदायत। वज़ीर आज़म चयो त महांगाई ते ज़ाब्तो अचण ताईं सुख सां न विहंदसि। खंड ऐं कणिक इम्पोर्ट थियण बाद क़ीमतुनि में लाथ आई आहे। इजलास दौरान काबीना मेंबर्स शिकायतूं कयूं त तक जा माण्हू महांगाई जो दाहूं कनि था। वज़ीर आज़म काबीना खे ख़ातिरी कराईंदे चयो त महांगाई ते ज़ाब्ते लाइ क़दम खणी रहिया आहियूं। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त नए पाकिस्तान जी फिल्म हलाए क़ौम खे ड्राकोला हवाले कयो वियो आहे। हिकु कूड़े शख़्स क़ौम खे धोखो ॾिनो आहे। हैदराबाद में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे एहसन इक़बाल चयो त मुल्क में 1 पार्टी स्टेट जो कानून लागू करण जी कोशिशि कई पई वञे। मुल्क में अनाड़ी ऐं नाअहल माण्हुनि जी हुकूमत मड़ी वई आहे। अनाड़ी ड्राइवर सदाईं एक्सीडेंट कंदो आहे। PDM जूं समूरियूं जमातूं मुल्क खे आइन ऐं जमहूरियत तहत हलाइण लाइ निकिरी पयूं आहिनि। नून लीग खे इमरान ख़ान जे गद्दारी जे सर्टिफिकेट जी ज़रूरत नाहे। पेशावर जी दीर कॉलोनी में मदरसे अंदरि ज़ोरदार धमाके जे नतीजे में माजी बैलनि जो अंग अठ थी वियो। 12 सूदो 100 खां वधीक ज़ख़्मी। धमाके में माजी बैलनि जा लाश सुञाणप बाद वारसनि हवाले। पुलिस चवणु आहे त मदरसे अंदरि दर्स जारी हो त ओचितो धमाको थियो। धमाके वारी जाइ तां शकी थेलो हथायो आहे। IG KP सनाउल्लाह अब्बासी चयो आहे त पेशावर में दहशतगर्दी जा 63 अलर्ट्स हुआ। मस्जिद ऐं मदरसनि खे निशानो बणाइण जूं धमकियूं मिलियूं हुयूं। AIG बम डिस्पोज़ल शफ़क़त मलिक जो चवणु आहे त धमाको कंहिं मुनज़िम ग्रुप जी कार्रवाई लॻे थो। धमाके लाइ टाइम डिवाइस इस्तेमालु कयो वियो। 5 खां 6 किलो धमाकेदार मादे सां गॾु छुरा बि हुआ। धमाके वारी जाइ तां गॾु कयल शाहिदियूं फॉरेंसिक टेस्ट लाइ लेबोरेटरियूं माणियूं वयूं। KP जे वॾे वज़ीर तरफ़ां माजी बैलनि जे पोइरनि लाइ 5-5 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 2-2 लख रुपया मुआवज़े जो ऐलान। धमाके जो आगा मीर जानी शाह थाणे ते केस दाख़िल। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत मुल्क में 120 नयूं एहतसाब अदालतूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कानून वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम जी मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म मंज़ूरी ॾिनी। पहिरें मरहले में 30 नयूं एहतसाब अदालतूं क़ाइमु कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जिनसी तशद्दुद जी रोकथाम लाइ बि ख़ुसूसी अदालतुनि जे क़याम बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म मसवदो तलब करे वरितो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सुभाणे काबीना जो इजलास सॾाए वरितो। सुबुह 11 वॻे थियल इजलास में कणिक जे अघु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबर्स लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी, वाधू फंड्स जी ग्रांट,
कराची में जजिस रेस्ट हाउस लाइ 2 एकड़ जी मुंतकिली ऐं नार्कोटिक्स कंट्रोल एक्ट 1997 में तरमीम समेत 14 नुकाती एजेंडा ते गौर कयो वेंदो। असांखे इलेक्शन में धांधली जी शिकायत आहे, इदारा मुआज़रत कनि या धांधली कंदड़नि खे वाइको कनि। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PDM सहबरा मौलाना फजल रहमान चयो आहे त जेके हुकुमरान दहशतगर्दी ख़त्म थियण जूं दावाऊं कंदा हुआ, पेशावर वारो धमाको उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे। हुकूमत ऐं हुकूमती इदारा तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि त मदरसा पाण सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालींदा। मुल्क में ना अहलनि जी हुकुमरानी आहे, नाजाइज़ ऐं सिलेक्टेड हुकूमत सां ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। PDM पंहिंजी तहरीक में अवाम जी तर्जुमानी करे रही आहे। मौलाना फजल रहमान चयो त फ्रांस तरफ़ां गुस्ताख़ खाका जारी करण वारो अमल मज़म्मत जोॻो आहे। अवाम फ्रांसीसी शयुनि जो बाइकआउट करे ऐं हुकूमत वापारी मुआहिदा रद्द करे। अवाम ईंदड़ हफ़्ते एहतजाजनि ज़रिए गुस्ताख़ खाकनि ख़िलाफ़ पंहिंजी राय जो इज़हार करे। BNP सहबरा अख्तर मेंगल जी नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सां अहम मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ हिकमत अमली ते सलाह मशवरा। इन खां अॻु अख्तर मेंगल रायवंड पहुतो त मरियम नवाज़ ऐं ॿियनि लीगी अॻवाननि संदसि आजियां कई। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अख्तर मेंगल चयो त PTI हुकूमत खां को बि उहिदो न घुरियो हो। असां गुम थियल माण्हुनि जे मसइले सूधो 6 नुकाती मुतालबा रखिया हुआ, अमल न थियण ते हुकूमत खां रस्ता धार करे छॾिया। असां हुकूमत सां गॾु हली रहिया हुआसीं पर उहे रेड़ियूं पाए रहिया हुआ। PDM जे इजलास बाद ॿुधाईंदासीं त दमादम मस्त कलंदर कीअं थींदो। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे अख्तर मेंगल चयो त क़ौम चाहे थी त मामला तहरीक जलसनि ऐं जुलूसनि खां अॻिते वधनि। हुकूमत ऐं PDM पंहिंजा पंहिंजा फ़ैसिला करे छॾिया आहिनि। ॾिसूं था त केरु कामयाबु थींदो। कोयटा जलसे में मरियम नवाज़ अवाम जो आवाज़ उथारियो। जमहूरियत ख़ातिर सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। इस्लामाबाद खे हाणे गिलगित बल्तिस्तान जा हक़ ॾियणा पवंदा। ॿियनि सूबनि जीअं गिलगित जे अवाम खे हक़ ॾियारींदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू में चूंड जलसे के ख़िताब दौरान चयो आहे त आसिफ ज़रदारी गिलगित बल्तिस्तान के सूबे जो दर्जो ॾिनो। पीपल्स पार्टी हुकूमत जे ख़त्म थियण बाद गिलगित बल्तिस्तान जे नौजवाननि खां रोज़गार खसियो वियो। अवाम जो जज़्बो ॾिसी लॻे थो त गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि में तीर खे कामयाबी मिलंदी। सिंध सरकार EPI प्रोग्राम में वैक्सीनेटर्स जी भर्तियुनि में मुबैना बेक़ाइदगियुनि जी जांच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। 2018 ऐं 19 दौरान ग्रेड 6 जे वैक्सीनेटर्स जी भर्तियुनि जी जांच लाइ जोड़ियल कमेटी जी सरबराही एडिशनल सेक्रेटरी सिहत फयाज़ अब्बासी हवाले। कमेटी महीने अंदरि जांच मुकमल करे रिपोर्ट सिहत खाते खे ॾींदी। क़ौमी असम्बली जी कानून ऐं इंसाफ़ बाबति कमेटी ॿार जी पैदाइश बाद पीउ खे 1 महीने जी मोकल ॾियण जो बिल मंज़ूर करे वरितो। PP MNA शाज़िया मरी तरफ़ां पेश कयल बिल में चयो वियो त पहिरें ॿार जी पैदाइश ते माउ खे 6 महीना ऐं पीउ खे महीने जी मोकल मिलंदी। ॿिए ॿार जे जनम बाद माउ खे 4 महीना ऐं टें ॿार जे जनम ते माउ खे 3 महीना ऐं पीउ खे 1 महीनो मोकल मिलंदी। इहो कानून रुगो इस्लामाबाद जे समूरनि सरकारी ऐं निजी इदारनि ते लागू थींदो। ॿुधायो वञे त मुल्क खे केरु हलाए रहियो आहे। नामालूम सरकार पंहिंजो कमु करे ऐं मुल्क में गवर्नेंस खे बहितर कयो वञे। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त कुझु ॾींहंनि खां पार्लियामेंट जो इजलास जारी रहण बाद FATF बाबति वज़ाहत न कई वई। राति पेट में कानून ठाहिया विया, तॾहिं बि पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में शामिल आहे। IMF हुजे या FATF, नाअहल हुकुमरान किथे बि मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ न करे सघिया आहिनि। ऐवानी सदर खे ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो आहे। हुकुमरान पार्लियामेंट में वज़ाहत कनि, असां ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ मदद कंदासीं। घोटकी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि लाइ हिकु औरत खे मुबैना तौरु इज्तिमाई लॼालुट जो निशानो बणाए वीडियो ज़रिए ब्लैकमेल करण जो इंकशाफ। आदिलपुर लॻ ॻोठ चंगलाणी जी रहवासण औरत जो पुलिस ते गिरफ़्तार हिकु जवाबदार खे रिश्वत वठी आज़ादु करण जो इल्ज़ाम। मुतासिर औरत इल्ज़ाम हयो आहे त एजेंट ग़ुलाम मोहम्मद मीरानी ऐं संदसि साथियुनि 1 साल ताईं खेसि लॼालुट जो निशानो बणायो ऐं वीडियोज़ रिकॉर्ड करे लाॻीतो ब्लैकमेल कयो। माठ न रहण जी सूरत में मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। बर्तानिया जे शहर ब्रंडे में धीउ सूधो क़त्ल कयल सिंध जाई डॉक्टरियाणी
सुमन सिचारवी जो मड़ वारसनि हवाले अॼु राति जो हैदराबाद पहुचायो वेंदो। तदफ़ीन 29 अक्टूबर ते टंडोजानिया में कई वेंदी। संदसि मक़तूल धी वैन मंगरियो जो मड़ अञा ताईं संदसि वालिद हवाले न थियो। बरतानवी पुलिस क़त्ल जे शक में औरत सबीहा नासिर समेत वधीक ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। इन खां अॻु गिरफ़्तार जवाबदार हैदराबाद वासी शहबाज़ ख़ान जेल हवाले। सिंध जे 13 सरकारी मुलाज़िमनि जे पाबंदी मंडल तंज़ीमुनि सां राब्तनि जो इंकशाफ। CTD घरू वज़ारत खे ख़त लिखी संदनि नाला 4th शेड्यूल में शामिल करण जी सिफ़ारिश करे छॾी। ज़रियनि मूजिबि तालीम खाते, DC ऑफिस, आबपाशी, ज़राअत ऐं सिहत खाते में कमु कंदड़ मुलाज़िमनि जो वास्तो शिकारपुर, नौशेरो फिरोज़, ख़ैरपुर, लाड़काणो, कराची जे ओलह ऐं ओभर ज़िलनि सां आहे। हुकूमत तरफ़ां परॾेही सरबराहनि खां तोहफ़े तौरु मिलियल क़ीमती शयूं सरकारी ऐं हथियारबंद फोर्सिस जे ऑफिसर्स खे विकिरो करण जो फ़ैसिलो। काबीना डिवीज़न तोशाखाना में रखियल घड़ियूं, हार ऐं ॿियूं क़ीमती शयूं नीलाम करण जो फ़ैसिलो करे छॾियो। इहे क़ीमती शयूं 4 खां 6 नवंबर ताईं जाइज़े लाइ काबीना ब्लॉक में रखियूं वेंदियूं। मोहरबंद आछूं घुराइण बाद 25 नवंबर ते नीलाम कयूं वेंदियूं। सिंध जे कॉलेजिस जा लेक्चरर्स, असिस्टेंट प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रोफेसर इंतज़ामी पोस्टुनि ते मुक़ररी वारी पाबंदी खां आज़ा करार। सर्विसिज एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन वारे खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट कंहिं बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट खे इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररु करण ते पाबंदी लॻाई हुई। नोटिफिकेशन मूजिबि स्कूल एजुकेशन जा ऑफिसर अदालती हुकुम मुताबिक़ इंतज़ामी पोस्टुनि ते मुक़ररु न थी सघंदा। सिंध सरकार जी वज़ारती कमेटी रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी ऐं IG सिंध जी मुबैना तज़लील वारे वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कमेटी IG सिंध जे घर ऐं भरपासे वारनि रस्तनि जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता। कराची जे निजी होटल में सफ़दर जी गिरफ़्तारी खां थाणे ते मुंतक़िली ताईं जा बि CCTV फुटेजिस हथ। वज़ारती कमेटी तरफ़ां रोज़ानो बुनियादनि ते जांच करण ऐं इजलास कोठाइण जो फ़ैसिलो। IG सिंध मुश्ताक महर ऐं एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमुन खे बि कुझु ॾींहनि में तलब करण जा इम्कान। वज़ारती कमेटी 1 महीने अंदरि जांच करे रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले कंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीर सईद गनी जी सरबराही में 5 रुकनी वज़ारती कमेटी जोड़ी हुई। घोटकी में अॻूणे वॾे मुंशी ते कारे मामले जो जिरगो करे नौजवान मथां 2 संग चटी जी फ़तवा ॿुधाइण जो इल्ज़ाम। मुतासिर धुर जो फ़ैसिलो मञण खां इनकार। संग चटी में ॾिनल मासूम न्याणी सां गॾु एहतजाज। नौजवान फिदा हुसैन कोलाची जे वारसनि दायो आहे त अॻूणे वॾे मुंशी नूर मोहम्मद कोलाची ज़बरदस्ती जिरगो कयो ऐं फ़ैसिलो मञण खां इनकार करण ते नौजवान खे मारण जूं धमकियूं ॾियण सां गॾु 10 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजा हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नैब अॻूणे डिप्टी फूड कंट्रोलर इक़बाल मेमुन खे गिरफ़्तार करे वरितो। नैब सख जी टीम कराची में कार्रवाई करे इक़बाल मेमुन खे हिरासत में वरितो। अॻूणो डिप्टी फूड कंट्रोलर घोटकी में सरकारी कणक में गोभियुनि वारे रेफरेंस में घुर्बल हो। संदसि ख़िलाफ़ 2017 में करप्शन रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। गिरफ़्तार इक़बाल मेमुन खे एहतिसाब अदालत में पेश कयो वेंदो। ऐं भारत में शादी खां इनकार ते दोस्त जो TV अदाकारा मालवी मल्होत्रा ते हमिलो। जवाबदार अदाकारा खे पेट में चाकू हणी ज़ख़्मी करे छॾियो। मुंबई जे अस्पताल मुंतक़िल। वाक़े जो केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार न थियो। भारतीय पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।